अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम आहे फलाह आख़िर। आऊं आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। रमज़ान शरीफ़ जे निस्बत सां अॼोके ॾींहुं जेको मां मौज़ू चूंडियो आहे, टॉपिक चूंडियो आहे, उहो आहे अकुल ऐं रिज़्क़। इन जे बारे में अलाह पाक असांखे क़ुर पाक में छा थो ॾसे त रिज़्क़ कीअं थो मिले, छा थींदो, इन जे कहिड़ा उनजा हासिलु करण जा तरीक़ा आहिनि, ऐं ॿियो त हीउ जेको असांखे अकुल ॾिनो अथसि इन जा कहिड़ा फंक्शन आहिनि, असांखे इन में कीअं इस्तेमालु करिणो आहे। पहिरीं त अलाह ताला वटि जेके मख़लूक़ात अॻु में ठहियलूं आहिनि उन्हनि में आहिनि फ़रिश्ता, ऐं फ़रिश्तनि जा केतिरा ई क़िस्म आहिनि, पर उन फ़रिश्तनि खे जेको अलाह ताला अकुल ॾिनो उहो लिमिटेड आहे, माना बसि उहो ई कमु कंदा जेको उन्हनि खे उहो चयो वियो आहे। ऐं के फ़रिश्ता त बसि मामूली कमु था कनि। मिसाल तौरु हिकिड़ो फ़रिश्तनि जो ग्रुप आहे जेको अर्श खे चकर थो हणे, रुॻो इहो थो चवे अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी ज़य्यनल रिजाल बिल्लहिया, माना अलाह साईं जा अलाह जी तारीफ़ आहे जंहिं मर्द खे ॾाढ़ी ॾेई सुहिणो कयो आहे। अहिड़े नमूने सां के वरी अञा बि थोरा एडवांस आहिनि, उहे अचे ॻाल्हाए बि सघनि था, पर कंप्लीट हुननि खे जेको पंहिंजे हुननि खे अलाह साईं जेतिरो लिमिट ॾिनी आहे उन खां ॿाहिरि कोन था वञनि। लेकिन जेको इंसानु आहे उन खे अनलिमिटेड ऑप्शन ॾिना अथई त जीअं चाहे तीअं करे सघे थो। चाहे त नयूं ईजादूं करे सघे थो, जहाज़ ठाहे सघे थो, चाहे त माण्हुनि खे खून करे सघे थो, माण्हुनि जी ज़िंदगी बचाए सघे थो, डॉक्टर थी सघे थो। इहे जेके फैसिलिटीज़ आहिनि इहे आहिनि इन्हनि वटि। हाणे पहिरीं त इहो अकुल ते अचूं था। आदम अलैहिस्सलाम खे अलाह साईं छा थो फरमाए, औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व अल्लम आदमल अस्मा कुल्लहा। चए थो त आदम अलैहिस्सलाम खे अनलिमिटेड असां नाला सेखारिया, माना इल्मु ॾिनो। कुल्लहा सुम अरदहुम अलल मलाइकत, पोइ उहे जेके शयूं हुयूं जेके हिन खे ॾिनियूंसीं अकुल वारियूं ॻाल्हियूं, उहे वरी असां मलाइकनि जे आॾो पेश कयूं। फ़क़ाल अंबियूनी बि अस्माए हाउलाए इन कुंतुम सादिकीन। चई त जेकॾहिं, छो त आदम अलैहिस्सलाम जो ठहियो त फ़रिश्ता हैरत में आहे त हीअ कहिड़ी शइ ठाहे थो, हुनखे एॾो इल्मु ॾिनो अथई, ऐं शायदि हीअ असां खां बि अफ़ज़ल हूंदो। त अलाह ताला फरमाए थो त जॾहिं उहे शयूं रखियईं फ़रिश्तनि जे आॾो, चई त फ़क़ाल अंबियूनी बि अस्माए हाउलाए, चई हिन जा ॿुधायो नाला, इन कुंतुम सादिकीन, जे त सचा। हाणे पोइ शयूं नाला हा या को अहिड़ो सुवाल हा वग़ैरह, त छा थो उन खां पोइ तंहिंजे करे चई तव्हां आहियो त सचा, पर उहो फ़रिश्ता न ॿुधाए सघिया। इन जो मतिलबु थियो त हिकिड़ो अकुल जेको आहे न सो इंसान खे ॾिनो अथसि, उन अकुल जा कई दर्जा ऐं इस्तेमाल आहिनि। मिसाल तौरु अलाह ताला असांजे हिन अकुल खां छा थो चाहे, चए थो इन फ़ी ख़ल्क़ि समावाति वल अर्द, चए थो जेको मही ज़मीन आसमान जी क्रिएशन कई आहे, जेका यूनिवर्स ऐं ज़मीन जी क्रिएशन कई आहे, इख़्तिलाफ़ लैल व नहार, राति ऐं ॾींहुं कीअं थो थिए, माना हिन ते सोचो। ऐं ख़बर पई त ज़मीन फिरे थी। वल फुल्किलती तजरी फिल बहर बिमा यनफ़ा नास, ऐं ॿेड़ी कीअं भरियल पाणीअ ते हले थी जंहिंमां इंसाननि खे नफ़ो थो मिले। वमा अंज़लल्लाह मिन समा मिन माइन, वरी आसमान मां कीअं थो पाणी हेठि किरे, उहो पाणी आहे त समुंड जो पाणी बुख़ार थियल, पर मिठो कीअं थो थी वञे। पोइ आहे आ बेल अर्द बाद मौता, ऐं पोइ ज़मीन सुकी मरी थी वञे, पाणी जो मथां किरेसि थो त जेरी थी पए। पोइ बस सफ़िया मिन कुल दाब, पोइ इन ज़मीन मां केतिरे क़िस्म जा साह वारा अलाह पैदा कया आहिनि। पर तसरीफ़ रियाह, वरी हवाऊं थियूं हलनि, हवा हले थी त जेका दूंहां ॿूहां उन इलाइक़े मां कढी थी वञे, हवाउनि जो मटिजणु। व सहाब, वरी ककरनि ॾे ॾिसो, मुसख़िर बेन समा व लड़, ज़मीन आसमान जे विच ते बीठा आहिनि। ले आयतिन ल आयातिल लिक़ौमी यक़िलून, इहे अलाह जूं निशानियूं आहिनि अकुल वारनि लाइ, दाना माण्हुनि जे लाइ। त माना इंसान खे जेको अलाह ताला अकुल ॾिनो आहे उन खे अलाह साईं चैलेंज थो करे त तूं इन्हनि शयुनि ते गौर कर। हाणे अकुल जूं जेके कैटेगरीज़ आहिनि न उहे 5 आहिनि। नंबर 1, पहिरीं लअल्लकुम तअक़िलून, त माना तव्हां शयुनि ते तवजह छो था कयो, शयुनि ते अकुल छो था इस्तेमालु कयो। वरी ॿी आहे लिक़ौमी यक़िलून, माना हे जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं ॾसियां थो इहे आहिनि ई उन्हनि लाइ जेके अकुल वारा आहिनि। वरी अलाह साईं चए थो त हे जो तव्हां मुंहिंजे साम्हूं हेॾियूं मुंहिंजूं कारीगरियूं ॾिसो था, अफ़ला तअक़िलून, पोइ तव्हां सोचो छो था, हिन खे सम्झो छो था। पर वरी हिकिड़ा माण्हू जेके सफ़ा नाहियल आहिनि,
ऐं अलाह जे इन काइनात ते ग़ौर फ़िक्र नथा कनि ऐं अलाह जा आॾो आयतूं बि रखे थो त अलाह फरमाए थो चोथीं कैटेगरी ला यअकुलून इहे जेके आहिनि से माना जानवर थी विया आहिनि, इन्हनि खे उहो अकुल ई कोन्हे को। ऐं अहम शइ अकुल। ऐं आख़िर में 5 कैटेगरी आहे लव कुन्ना नस्मो नैकिल, जहन में वञी चवंदा काश असां अलाह जी ॻाल्हि ॿुधूं हा, क़ुर खे सम्झूं हा ऐं उन ते अकुल इस्तेमालु कयूं हा। 5 कैटेगरी इहा आहे। हाणे असां हर कैटेगरीअ ते पहिरीं हलूं था। पहिरीं कैटेगरी आहे लअल्लकुम तअक़िलून, माना अलाह फरमाए थो त मां तव्हांखे अकुल ॾिनो आहे ऐं तव्हांखे सम्झ ॾिनी आहे, तंहिंजे करे मां तव्हांखे अहिड़ियूं अहिड़ियूं आयतूं ॾसियां थो जंहिंसां तव्हां अकुल इस्तेमालु कंदव। लअल्लकुम तअक़िलून त तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अचे। हाणे अचो त क़ुर मां इहो कढूं था जिते हीउ चए थो लअल्लकुम तअक़िलून, त मन तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे या मन तव्हां ॻाल्हि ते फ़िक्रु करे ऐं कंहिं नतीजे ते पहुचो। रब साईं फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम रॉ तिल्क आयातुल किताबिल मुबीन। माना हे जेको हींअर आयतूं तव्हां क़ुर जो ॿुधो था, इहो क़ुर हिते मुबीन जी माना आहे त माना में साफ़ ऐं ज़ाहिर। माना हे अहिड़ो ॾुखियो न आहे, हीअ क़ुर जूं आयतूं आहिनि जेके आयतूं ज़ाहिर आहिनि। ऐं इन्ना अंज़लनाह क़ुरआनन अरबियन, ऐं असां क़ुर खे अरबी ज़बान में नाज़िल कयो आहे लअल्लकुम तअक़िलून, त जीअं तव्हां सम्झ अख़्तियार कयो। अरबी ज़बान छाकाणि छाजे लाइ थो चए, छाकाणि त चए थो इन में तब्दीली न थींदी, तग़य्युर न ईंदो आहे। तव्हांखे मां ॿुधायो अॻु में बि त शेक्सपियर जी अंग्रेज़ी अॼु असीं सम्झी कोन था सघूं। शाह लतीफ़ जा शेर 70-80% असीं माना कोन था करे सघूं। त चए थो असां क़ुर खे अरबी ज़बान में इन लाइ लिखियो आहे त जीअं इन जी ॿोली तब्दील कान थींदी, जेका 1500 साल अॻु में अरबी अॼु बि उहा ई आहे। लअल्लकुम तअक़िलून, त जीअं मन क़ुर जी आयतुनि खे तव्हां सम्झो पंहिंजी ॿोलीअ में। छो त जॾहिं तर्जुमो बि थींदो त अरबी सही हूंदी त तर्जुमो बि सही थींदो न। जे अरबी चेंज थी वेंदी त तर्जुमो किथां सही थींदो। त चई इन लाइ असां कयो आहे त हिन में तग़य्युर न अचे, त जीअं तव्हां हिन ते सोचो। अलाह फरमाए थो कज़ालिक युबैनुल्लाहु लकुमुल आयाति लअल्लकुम तअक़िलून, त चए थो त असां क़ुर जूं आयतूं खोले खोले बयानु कयूं था त जीअं तव्हां उन्हनि खे सम्झो ऐं अकुल इस्तेमालु कयो। मिसाल तौरु ॿी जाइ ते चए थो कुल रसूल सलाम इन्हनि खे सम्झाईं, चए थो तालऊ, चई अचो हेॾां, अतुल मां हरम रबकुम अलैकुम, अचो त मां तव्हांखे क़ुर मां पढ़ी ॿुधायां त अलाह साईं तव्हांजे लाइ कहिड़ियूं शयूं मना कयूं आहिनि, हराम कयूं आहिनि। नंबर 1 अलाह तुशरिकू बिही शैया, माना अलाह सां शिरक न कयो। अलाह पंहिंजो पावर कंहिंखे बि कोन ॾिनो आहे, न तव्हांखे कणिक जो दाणो ॾींदो, न को तव्हांखे को पुटु ॾींदो, सभु शइ अलाह पंहिंजे हथ में रखी आहे। तंहिंजे करे इन कम में न पओ, घुरो त सिर्फ़ु अलाह खां घुरो। वबिल वालिदैन अहसाना, ऐं पंहिंजे माउ पीउ सां भला थी हलो। वला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक, ऐं ॿार न केरायो त खाईंदो किथां। आहिनि न, त हाणे 4 ॿार थी विया आहिनि, असां हाणे बंदि था करायूं। ॿार न केरायो, बंदि हाणे ॿी ॻाल्हि आहे, मेडिकल रीज़न ते बंदि कराए सघंदो, पर ॿार केराइणु। त वला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक, त ॿारनि खे सम्झो क़तुल न कयो, चए न ख़ौफ़ खां त खाईंदा किथां। अलाह चए थो नहनु नर्ज़ुकुकुम व इयाहुम, असां तव्हांखे बि त खारायो आहे न। तव्हां जेकॾहिं ॼमिया हो, तव्हांखे कहिड़ो मारे छॾिया, हाणे त खाओ वेठा न। त चए थो नहनु नर्ज़ुकुकुम, असां तव्हांखे बि खारायूं था, व इयाहुम, इन्हनि खे बि खारायूं हा, इन्हनि खे बि खाराईंदासीं। ॿियो वला तक़रबुल फ़वाहिश मा ज़हर मिन्हा व मा बतन, फ़हाशी बुराईअ खे, फ़हाशीअ खे जेको सो वेझो न वञो, चाहे ज़ाहिर हुजे चाहे लिकल हुजे। वला तक़्तुलु नफ़्सल लती हरम अल्लाह इल्ला बिलहक़, कंहिं बि जान खे खून न कयो सवाइ जॾहिं उन को खून कयो हुजे या उन जे मथां कोर्ट जेको आहे या काज़ी जेको सो उन जो फ़ैसिलो हुजे। ज़ालिकुम, इहे सभई ॻाल्हियूं अलाह फरमाए थो जेके ॿुधव वसाकुम बि तव्हां ताईं पहुचायूं वञनि थियूं, तव्हांखे वसियत कई वञे थी। छाजे लाइ? लअल्लकुम तअक़िलून, त जीअं तव्हां सम्झो ऐं सम्झ अख़्तियार कयो इन्हनि शयुनि ते। ॾिठव, लअल्लकुम तअक़िलून अलाह फरमाए थो इन लाइ त मां तव्हांखे सियाणो कयो आहे, तव्हांखे मूं अकुल ॾिनो आहे। आदम अलैहिस्सलाम बि सभु नाला ॿुधाए वियो त जीअं तव्हां बि इन्हनि शयुनि खे सम्झो। वरी ॿी जाइ ते रब साईं फरमाए थो त हे जेका हर पैसे वारो माण्हू, सिहतमंद माण्हू, इन्हीअ खे कमु करिणो आहे बुराईअ खे रोकण जे लाइ। ऐं इन्हीअ खे जे लाइ उन लाइ इहो बहितर आहे त हिकिड़ी जमायत ठाहिनि जेका इहे नही अल मुनकर जो कमु करे। नही अल मुनकर माना ज़ालिम सां हथु अटकाए, मज़लूमनि जी मदद करे, बुराईअ खे ख़तमु करे, हराम शयुनि खे ख़तमु करे, पोइ ॾंडे सां
या वात सां, जे ताक़त आहे त डंडे सां। लेकिन मुआशिरे में कुझु अहिड़ा बि माण्हू आहिनि जिन में इहा वस कोन्हे को। हाणे कहिड़ा कहिड़ा आहिनि जिन नाला अलाह थो वठे, चए थो त अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजो इहो वस न आहे त पोइ इन्हनि खे ॿियो कमु करिणो आहे। केरु हिन लईस अलल आमा, माना पोइ इहा जेको कमु आहे न नहीं अलल मुनकर, बुराई खे रोकण वारो, इहो वीचारे अंधे ते कोन्हे को। हरजुन, इन जो को हर्ज कोन्हे। वला अलल आरज हरजुन, या को मंडो आहे या को अपाहज आहे, उन ते को हर्ज कोन्हे। वला अलल मरीज़ हरजुन, या हिकिड़ो वीचारो आहे ई बीमार मरीज़ में आहे, उन ते बि ॾोह कोन्हे। वला अला अनफुसिकुम, ऐं वरी इहो बि ॾोह तव्हां ते कोन्हे, अन ताकलू मिन बुयूतकुम, तव्हां पंहिंजे घरनि में खाओ, या ओ बुयूत आबाएकुम, या पंहिंजे वॾनि जे घर में, माउ पीउ जे घरनि में खाओ, ओ बुयूत उम्हातिकुम, या पंहिंजे माउरनि जे घरनि में खाओ, ओ बुयूत इख़वानकुम, या भाउरनि जे घरनि में खाओ, ओ बुयूत अख़वातिकुम, या पंहिंजे भेनरुनि जे घर में खाओ, ओ बुयूत अमामिकुम, या पंहिंजे जेको आहे सो चाचनि जे घर मां खाओ, ओ बुयूत अम्मातिकुम, या चाचियुनि जे घरां खाओ, ओ बुयूत अख़वालिकुम, या जेको आहे सो माना इहो जेको आहे सो मासियूं, ऐं बुयूत ख़ालातिकुम, ऐं पंहिंजे ख़ालाउनि जे घर में खाओ, औ मां मलकतुम मफ़ातिह, या अहिड़नि जायूं जेके जंहिंजा मालिक तव्हां आहियो, ओ सिद्दीक़कुम, या दोस्तनि जे घर में खाओ। लईस अलैकुम जुनाह, बाक़ी इन में तव्हांजो को ॾोह कोन्हे को, अन ताकलू जमियन ओ अश्तातना, गॾु वेही खाओ या जुदा जुदा खाओ। फ़ैज़ा दख़ल तम बुयूतन, पर जेकॾहिं कंहिंजे घर में दाख़िल था थियो, फ़सलिमू अला अनफुसिकुम, पोइ उन्हनि जे मथां तव्हां सलाम कयो, तहियतन में इंदल्लाह मुबारकतन तय्यबतन, इहो अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह, इहो अलाह जी जेको आहे जेको तहियत आहे, ऐं इन में बरकत आहे, ऐं इहो बहितरु आहे। कज़ालिक युबैनुल्लाहु लकुम आयात लअल्लकुम तअक़िलून, अलाह चए थो मां तव्हांखे प्रोसीजर इन लाइ ॿुधायां थो, आयतूं खोलियां थो, लअल्लकुम तअक़िलून, त जीअं तव्हां अकुल इस्तेमालु कयो, अकुल वारा थियो। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में अचे थो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त हज़रत वैशी रज़ी अल्लाह फरमाए थो त माण्हुनि अर्ज़ु कयो त अलाह जा रसूल, असां मानी खाऊं था लेकिन पेट कोन थो भरिजे, त चई त इन लाइ जो तव्हां अलॻि अलॻि था खाओ। अर्ज़ु कया, चई पुछई त छा तव्हां अलॻि अलॻि था खाओ? हिन चई न मुतफ़रक़ीन, ताकुलू न मुतफ़रक़ीन, माना अलॻि अलॻि था खाओ। त कालू नम, चई हा साईं। त चई त मिली खाओ, ऐं खाइण खां अॻु में बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो, इन मां तव्हांजे खाधे में बरकत थींदी, मिली खाइण मां बरकत थींदी, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलाह अॻिते फरमाए थो, हाणे ॻाल्हि पई हले अकुल जी, त लअल्लकुम तअक़िलून जे मौज़ूअ ते अचूं था, त जीअं तव्हां ॾाहा थियो ऐं इन ॻाल्हि खे सम्झो। अलाह साईं फरमाए थो, हुअ लज़ी ख़लक़कुम मिन तुराबिन, अलाह जी ज़ात जंहिं तव्हांखे मिटीअ मां पैदा कयो। हाणे मिटी माना जेके उन में एलिमेंट्स आहिनि, 105 अंसर आहिनि जेके जंहिंसां अर्थ क्रस्ट में मौजूदु आहिनि। सुम में नुतफ़तिन, पोइ वरी जेको आहे सो इन मिटीअ मां वरी तव्हांखे हिकिड़े नंढड़ो बेदे में, सुम में अलक़तिन, वरी उहो बेदो वञी लॻे थो त उन में नंढड़ो ॻोढ़ो पैदा थो थिए। सुम युख़्रिजुकुम तिफ़ला, पोइ वरी तव्हांखे माउ जे पेट में नंढड़ो ॿार करे कढूं था। सुम ले तबलुगू अशुद्धकुम, ऐं पोइ वरी तव्हां जवान थी था वञो। सुम ले तकून शू खां पोइ सफ़ा पोहिड़ा थी था वञो। व मिनकुम ऐं युतवफ़ा मिन क़बुल, ऐं के वरी आहिनि जेके शुरूअ में ई गुज़ारे वञनि था। वले तबलुगू अजलन मुसम्मा, ऐं के वरी जेके आहिनि से पंहिंजे टाइम ते वञनि था, के अॻु में वञनि था, छो त उनजो तव्हां मां के आहिनि जेके इन खां अॻु वञनि था, ऐं वरी के ले तबलुगू अजलन मुसम्मा, वरी ॿिया पंहिंजी उमिरि ताईं पहुचनि था। वले अल्लकुम तअक़िलून, त जीअं तव्हां अकुल इस्तेमालु कयो। वरी जाइ ते अलाह सी फरमाए थो, हा मीम वल किताबिल मुबीन, हे क़ुरान पाक, मुबीन जो मतिलबु त हीउ क़ुरान पाक चिटो आहे सम्झण वास्ते, ज़ाहिर आहे। इन्ना जअलना क़ुरानन अरबियन लअल्लकुम तअक़िलून, असां क़ुरान खे अरबीअ में इन लाइ कयो आहे त जीअं तव्हां अकुल इस्तेमालु कयो। व इन्नहू फ़ी उमिल किताब लदईना, ऐं इहो क़ुरान पाक असां अलाह चए थो मूं वटि, मुंहिंजे सेंटर वटि उमुल किताब मां वरितल आहे। लदईना अलीउल हकीम, ऐं असां वटि आहिनि जेको अलाह ज़ात ऊचो आहे ऐं हिकमत वारो आहे। हाणे माण्हू क़ुरान खे जो नथा पढ़नि त अलाह पुछे थो, अफ़ नज़रिब अनकुम ज़िक्र सफ़न, चई छा पोइ मां तव्हां खां क़ुरान खणी हलियो वञा, न ॾियां तव्हांखे?
अन कुंतुम क़ौमुल मुसरिफ़ीन, छाकाणि त तव्हां जेका आहे सो खसारे वारी क़ौम आहे, पोइ मां तव्हांखे क़ुर न ॾियां, ईअं कोन्ह थींदो। तॾहिं अलाह फरमाए थो क़ुर त रहंदो। अलम यान लिल्लज़ीन आमनू, चए थो त अञा तव्हांखे अञा केतिरो टाइम खपे, अञा टाइम एतिरो कोन्ह थियो आहे, 60 साल 70 साल जा थी विया, 50 55 साल जा, त अञा तव्हांखे टाइम कोन आयो आहे। अन तख्शा कुलूबम ज़िक्र लाइ, त हिन क़ुर खे पढ़ी तव्हां जूं दिलियूं ॾकनि, तव्हांखे ख़ौफ़ थियो। वमा नज़ल मिनल हक़, जेको मूं मोकिलियो ई इन कम जे लाइ आहे, त हिन खे पढ़ी हिन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो, ऐं हिन मां तव्हांजो पेपर थिए थो। चए थो वला यकूनू, पर उन्हनि जहिड़ा न थियो। चए थो अलाह चए थो एतिरियूं क़ौमूं बि हिकिड़ियूं गुज़री चुकियूं आहिनि, कल्लज़ीन ऊतुल किताब आहिनि क़बल, जिन खे साॻो क़ुर ॾिना विया, फ़ताल अलहिम अमद, पोइ छा त वक़्तु जो गुज़री वियो, फ़कसत कुलू में दिलियूं जूं सख़्त थी वियूं, व कसीर मिनू फ़ासिकून, ऐं जंहिंजूं दिलि सख़्तियूं उन मां माना अक्सरियत उन्हनि जी जेके फ़ासिक आहे। अलाह फरमाए थो एलमू अन अल्लाह युहियल अर्द बाद मौतिहा, चई तव्हां ख़बर आहे त ज़िंदा ज़मीन हूंदी आहे, पहिरीं मोल हूंदी आहे, पोइ उनखे असीं जहिड़ा कंदा आहियूं। थर में वेंदव, ज़मीन मुई पई आहे, वारी पई थी उॾामे, पर जीअं बारिश पवंदी त ॿिए ॾींहं ते तव्हांखे हुन में सावक पंहिंजो तितलियूं ऐं ॾेॾर ऐं केतिरा नंढा नंढा जीत ॼणा तव्हांखे ज़ाहिर थी पवंदा, इहे मोल मां जहिड़ा थियनि था। कद बयना लकुमुल आयात, अलाह चए थो असीं पंहिंजूं आयतूं तव्हांखे खोले ॿुधायूं था, लअल्लकुम तैकलून, त जीअं तव्हां हिन ते गौर फ़िक्र कयो। हाणे इहे जेके आयतूं असांखे हींअर ॿुधियूं अथव, इहे इन लाइ ॾिनियूं अथऊं त असां क़ुर ते सोचूं, पोइ अलाह जो शुक्र अदा कयूं ऐं ॾिसूं त अलाह साईं हेॾो कमु कीअं कयो आहे। हाणे वरी इहो त थियो त मन तव्हां सोचो, हाणे वरी ॿी कैटेगरी आहे लिक़ौमी यैकिलून, माना जेके अकुल वारा आहिनि न, उन्हनि जे लाइ आयतूं आहिनि, जेके अॻई अकुल इस्तेमालु था कनि, जेके हू त आहे त मन तव्हां पंहिंजो अकुल इस्तेमालु कयो। हाणे अचो त ॾिसूं त उहे केरु आहिनि जेके अकुल इस्तेमालु कनि था। अलाह फरमाए थो इन फ़ी ख़ल्क़ समावात वल अर्द इख़्तिलाफ़ लैल व नहार, चए थो हे जेका असां यूनिवर्स पैदा कयो आहे ऐं ज़मीन पैदा कई आहे ऐं ॾींहं राति थिए थी, व फुल्किलती तजरी फ़िल बहर, ऐं ॿेड़ी जेका हले थी, ऐं बिमा यनफ़ा नास, जंहिंसां इंसान खे फ़ाइदो आहे। वमा अंज़र अल्लाह मिन समा, मां वरी आसमान मां पाणी लाहे थो, फ़ अहया बिल अर्द बाद मौतिहा, ऐं पोइ वरी मोल ज़मीन खे जहिड़ो करे थो। व बस सफ़िया मिन कुल दाब, वरी उन में हर क़िस्म जा जानवर पैदा थो करे। तसरीफ़ रिया, हवाउनि जो हलणु, व सहाब मुसख़र बेन समा वल अर्द, ऐं जेके ककर आहिनि जेके आसमान ऐं ज़मीन जे विच ते आहिनि, ल आयातिल क़ौमी यैकिलून, इहे अकुल वारनि जे लाइ निशानी आहे, जेके अॻई अकुल आहे। वरी चए थो वफ़िल अर्द किताऊं मुतजाविरातूं व जन्नातुन मिन आनाबियूं व ज़रऊं व नख़ीलुन सिनवान गैर सिनवान, चए थो त जेको आहे सो हिन ज़मीन में केतिरा ज़मीन जा टुकर जेके सो पाण में ॻंढियल आहिनि, ऐं उन में आहिनि बाग़ आहिनि अंगूरनि जा, ऐं उन खां पोइ खेती ॿाड़ीअ जा, वरी उन खजिनि जा, सिनवान गैर सिनवा, हिकिड़े थुड़ वारियूं या ॿिनि थुड़नि वारियूं, युस्का बि मायूं वाहिद, इन सभिनी खे जेको आहे सो पाणी हिकिड़ी जाइ तां मिले थो। व नुफ़सुल बादहा अला बादिन फ़िल उकिल, ऐं हर कंहिंजो खाधे जो ज़ाइक़ो मुख़्तलिफ़ आहे। इन फ़ी ज़ालिकल आयातिल क़ौमी यैकिलून, इन्हीअ में बि माण्हुनि जे लाइ, अकुल वारनि जे लाइ निशानियूं आहिनि। ब्रेक वठूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्हम्दुलिल्लाह। ॻाल्हि हले पई त अलाह ताला हे जेका ॿी कैटेगरी आहे उहा आहे लिक़ौमी यैकिलून, माना अकुल वारनि जे लाइ। त कुझु आयतूं आहिनि ई अकुल वारनि जे लाइ। ॿियनि आयतूं जेका पहिरीं ॿुधायूं उन जो लअल्लकुम तैकिलून, त माना जीअं तव्हां अकुल वारा थियो, तॾहिं तो अलाह चए हीअ आयतूं आहिनि त जीअं तव्हां अकुल वारा थियो। ऐं हीअ वरी आयतूं आहिनि जेके अकुल वारा थी विया आहिनि, उन्हनि खे थो ॿुधाए। सो मां जेका हीअ आयत साम्हूं रखी आहे, मां हिन खे तर्जुमो थो रुॻो कयां त हिन ज़मीन में केतिरा टुकड़ा ॻंढियल आहिनि, केतिरा नाहिनि न ॻंढियल, माना बाग़ात जा। उन में आहिनि अंगूरनि जा बाग़ आहिनि, ऐं उन खां पोइ ज़रात आहे, उन खां पोइ खजियूं आहिनि जेके हिकु थुड़ ॿिनि थुड़नि वारियूं, ऐं उन खां पोइ सभिनी खे हिकिड़ो पाणी थो मिले, लेकिन नुफ़सिल बाद अला बाद उकुल, पर हर कंहिंजो ज़ाइक़ो पंहिंजो। ॾिसो न, मां ईअं ई चवंदो आहियां त साॻियो पाणी, साॻी मिटी, इहो कहिड़ो अलाह जो किचन आहे जंहिंमें हर क़िस्म जी शइ निकिरे थी।
चए थो इन फी ज़ालिक लआयात लिक़ौमी यअक़िलून, चए थो तव्हां छाकाणि त अकुल वारा आहियो, अलाह चए थो इन में तव्हां अकुल वारनि जे लाइ इहे निशानियूं आहिनि। वरी अलाह फरमाए थो सख़र लकुम लैल व नहार, तव्हांखे ॾींहुं राति तव्हां लाइ मुसख़र कई आहे, तॾहिं त ॾींहुं राति थिए वेठो न। ईअं त कोन्हे त ॾींहुं चयो त हाणे बसि मां नथो वञा, मां हिते वेठो हूंदुसि, माना माना यको ॾींहुं हुजे या राति ज़िद करे, न। चए थो इहे तव्हांजे ख़िदमत में लॻल आहिनि राति ऐं ॾींहुं, व शम्स वल कमर, ऐं सिज बि चंड तव्हांजी ड्यूटी अदा था कनि। व नुजूम मुसख़रातनि बि अमरी, ऐं जेके तारा आहिनि इहे बि अलाह जे हुकुम सां मुसख़िर थियल आहिनि। इन फी ज़ालिक लआयात लिक़ौमी यअक़िलून, तव्हां अकुल वारनि जे लाइ इन में निशानियूं आहिनि। वरी थो चए वमिन समरात नख़ील, चए थो जेके खजीअ जा जेका कतल निकिरे थी, व आनाब, ऐं वरी अंगूर, तत्तख़िज़ून मिन्हू सकरन व रिज़्क़न हसना, के माण्हू उन मां नशा था ठाहिनि ऐं के वरी उनखे ताज़ो ताज़ो खाइनि था रिज़्क़ हसन करे। इन फी ज़ालिक लआयात लिक़ौमी यअक़िलून, इहा बि इन अकुल वारनि जे लाइ निशानियूं आहिनि। ऐं नशो कीअं ठाहिबो? नशो माना उनखे बूटनि सां लताड़े, होद में लताड़े, अंगूरनि खे लताड़े वरी उनखे ड्रम में विझी वरी 2 साल पूरे छॾियो, उन में कीड़ा पैदा थींदा, धप थींदी, ऐं हुन मां उहो जेको अलाह ताला जो जेकी बरक़त आहे निकिरी, ऐं हुन में नहूसत अची वञे, पोइ इहो ठहियो शराब, पोइ पीअनि त अधु चरिया। उन खां पोइ अलाह फरमाए थो लक़द तरकना मिन्हा आयतम बय्यिनतन लिक़ौमी यअक़िलून, ऐं असां हिन दुनिया में केतिरियूं अहिड़ियूं चिटियूं निशानियूं छॾियूं आहिनि ऐं तव्हां अकुल वारनि जे लाइ। वरी चए थो अलाह साईं वमिन आयाती युरीकुमुल बर्क ख़ौफ़ु व तमा, चए थो हिकिड़ी ॿियूं निशानियूं आहिनि, ऐं तव्हांखे खिवण थो लॻाए ॾेखारियां, जंहिंमें तव्हांखे ख़ौफ़ बि थिए थो, पर वरी इहा लालच थिए थी, मींहुं वसंदो, ज़मीनूं आबाद थींदियूं। व युनज़िल मिन समाए मान, पोइ आसमान मां असां पाणी वसायूं था, व युही बिहिल अर्द बाद मोथिया, ऐं उन सां मोल ज़िंदगी जहिड़ो था कयूं। इहो मोल ज़िंदगी मूं तव्हांखे ॾसियो न त हिकिड़ी ज़मीन सुकी वई आहे सफ़ा, हा, पर जीअं थर जो मिसाल आहे, बिल्कुलु कुझु न आहे, ओचितो मींहुं वसंदो त ॿिए ॾींहं ते न सिर्फ़ु हुन मां सावक निकिरंदी, पर हुन में पोपट ऐं ॾेॾर ऐं नंढा जीत। पहिरीं किथे आहे? पोपट जी त हूंदी ज़िंदगी 15 ॾींहं आहे, पोपट जी लाइफ आहे 15 डेज़, त 3 सालनि ताईं पोपट त कोन, किथां आहे? माना मोल शइ मां अलाह जेरी थो करे असांखे बि क़बरुनि मां ईअं उथारींदो। इहो मिसाल आहे। इन फी ज़ालिक लिक़ौमी यअक़िलून, अकुल वारनि जे लाइ, जेके अकुल उन लाइ निशानियूं आहिनि। चए थो मिसाल तौरु अलाह हिकिड़ो बयानु थो करे, ज़रब लकुम मसलन, चए थो हिकिड़ो अलाह चए थो मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॿुधायां, मिन अनफुसिकुम, चए थो इहो मिसाल तव्हांजे पंहिंजे मां ई आहे, माना मां अहिड़ो को वॾो साइंटिफिक मिसाल कोन थो ॾियां। हल लकुम मिमा मलकत ऐमानकुम मिन शुरको फ़ीमा रज़क़नाकुम, चए थो जेके तव्हांजा ग़ुलाम या नौकर आहिनि, छा इहे तव्हांजे प्रॉपर्टीअ में शरीक आहिनि? माना तव्हां खां अधु वठंदा, अंतूं फ़ी सवाउन, त अधो अधु कंदव छा, हिकु जेतिरा थी वञो। तख़ाफ़ूनहुम कख़ीफ़तिकुम, ऐं तव्हां उन्हनि खां पार्टनर हूंदो आहे न अधु अधु जो, त उन खां ईअं डिॼबो आहे जीअं माण्हू पाण खां डिॼंदो आहे। कज़ालिक नुफ़सिल आया लिक़ौमी यअक़िलून, अकुल वारनि लाइ अलाह जूं निशानियूं। त अलाह चए थो मां कीअं शरीक रखंदुसि, तव्हां रखो, ॾियो पंहिंजो, तव्हां पंहिंजे खादम खे या नौकर खे अधु करे ॾियो प्रॉपर्टी, त हिकु जेतिरा थी वञो, पोइ हिक ॿिए खां डिॼो, ऐं मां अलाह जेको आहे सो इन शरीक रखंदुसि। अकुल वारनि लाइ हिन में निशानियूं। वरी चए थो इख़्तिलाफ़ लैल व नहार, ऐं इहा बि साॻी मां आयत तव्हांखे ॿुधाई। हाणे इहो थियो क़ौमी यअक़िलून, जेके अकुल वारा आहिनि। पहिरियों चयोसीं लअल्लकुम तअक़िलून, त जीअं अकुल वारा थियो। हाणे वरी ॿियो अचे थो, हाणे अचे थो अफ़ला तअक़िलून, माना अकुल छो नथा इस्तेमालु कयो। अफ़ला तअक़िलून माना छो बेवकूफ़ थी वेठा हो, सोचो छो न था इन ॻाल्हि ते, ॾाहा छो नथा थियो। हाणे अचो क़ुर इन ते अचूं था। चए थो अतामुरु नास बिल बिर, कि माण्हुनि खे त वॾा तबलीग करे वैज़ था करे ॿुधायो, व तनसौन अनफुसकुम, ऐं तव्हां पाण खे विसारे था छॾियो, व अंतुम ततलून अल किताब, जॾहिं की क़ुर बि पढ़ो था। अफ़ला तअक़िलून, पोइ अकुलु कोन्हेव छा? पोइ सोचो छो न था हिन ॻाल्हि ते? माना ही उन्हनि वाइज़नि खे थो चवे जेके अमल पाण कोन कनि, माण्हुनि खे वेठा नसीहतूं कनि। अलाह ताला असांखे पनाह में रखे, तौबा अस्तग़फिरुल्लाह। वरी अचे थो वइज़ा लकुल लज़ीन आमनू, के माण्हू अहिड़ा आहिनि मुनाफ़िक़ जो ईमान वारनि सां मिलंदा, नेकनि सां मिलंदा, कालू आमना, अची साईं असां मुस्लमान आहियूं पका तव्हां सां गॾु। वइज़ा ख़ला बादू मिला बादिन, त वरी जो हिक ॿिए सां मिलंदा वञी पाण जहिड़े ठगनि सां,
त कालू तू हदीसूनहुम बिमा फ़तहल्लाहु अलैकुम लियुहाजूकुम बिही इंद रब्बिकुम। असल में त ही आहे अहले किताब जे बारे में, त जेके अचे तव्हांखे चवंदा नबी साईं असीं ईमान आंदो आहे, पोइ वरी जॾहिं पंहिंजनि वञी मज़हब वारनि सां मिलंदा त उहे चवंदा तव्हां हिननि खे छो था दीन जूं ॻाल्हियूं ॿुधायो, छो तव्हां जेकॾहिं त जेको आहे सो अलाह ताला जेके तव्हांखे चयूं आहिनि हाणे तव्हां सां इहो बहस कंदा हिन जे बारे में, रब जे बारे में, अफ़ला तैकुलून, बेवकूफ़ आहियो छा। वरी अलाह ताला फरमाए थो या अहलल किताब, ए अहले किताब, माना हिन में कंहिंखे सॾु आहे यहूदियुनि खे ऐं ईसाइनि खे, पर मां त इन हाणे इंक्लूड कयां त हिंदुनि खे बि। लिम तुहाजून फी इब्राहीम, त तव्हां इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में असां सां बहस छो था कयो। वमा उनज़िलत तौरात वल इंजील इल्ला मिन बादी, तव्हां वटि जेके क़ुर आहिनि तौरात इंजील इब्राहिम अलैहिस्सलाम खां घणा पोइ आया आहिनि, पोइ तव्हां उन सां बहस छो था कयो, जॾहिं तव्हांजी किताबनि में मुंहिंजी इंफॉर्मेशन कान्हे का, अफ़ला तैकुलून, पोइ तव्हांखे अकुलु छो नथो अचे, सोचो छो था। वरी ॿी जाइ ते सूर अलाह ताला फरमाए थो वमल हयात दुनिया इला लाइबूं वलह, हीअ जेका ज़िंदगी आहे न तव्हांजी 60-70 साल जी, इहो ईंदड़ो खेल तमाशो आहे। वल दारुल आख़िरत ख़ैरुन लिल्लज़ीन यत्तक़ून, आख़िरत जो घरु पाइदार वधीक रहण लाइ ऐं बहितर आहे जेके अलाह जी तक़वा अख़्तियार कंदा, अलाह खां डिॼनि था। अफ़ला तैकुलून, पोइ इहो तव्हांखे अकुलु नथो अचे। वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा त हिकिड़ो क़ुर आंदो अथई हरू भरू असांखे थो ॿुधाई, पंहिंजो इन जे लाइ का ॿी शइ आणे, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ताला फरमाए थो कुल लव शाह अलाह मां तलू त हू अलैकुम, चए थो जेकॾहिं मूंखे अलाह चाहे हा न त मां क़ुर तव्हांखे कोन पढ़ियां, भला अदराकूं बि न हिन जी मां तव्हांखे का इंफॉर्मेशन ॾियां। फ़क़ति लबिस्त फ़ीकुम उमरनि, मां तव्हां वटि केतिरा साल रहियो आहियां न, मिन कबीन खां अॻु में, हू मूं कॾहिं क़ुर जी ॻाल्हि कई, जॾहिं आयो आहे त मां तव्हांखे ॿुधायां पियो थो अफ़ला तैकुलून, पोइ तव्हां सम्झो चवंदा हिन ॻाल्हि खे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण जो मक़सदु आहे त मां 40 साल तव्हां में रहियुसि, मूं कॾहिं का हिकिड़ी आयत बि तव्हांखे ॿुधाई, का अलाह जी तव्हां सां मूं ॻाल्हि कई, जॾहिं मूं ॾे वही आयो आहे ऐं मूंखे ॿुधायो अथई त पोइ जेको आहे सो अकुलु नथो अचेव, तंहिंजे करे जेकॾहिं अलाह चाहे हा त मां तव्हांखे कोन पढ़ी ॿुधायां, अलाह मूंखे मना करे हा, न तव्हांखे क़ुर जी ख़बर ॾियां, मां तव्हां वटि 40 साल रहियुसि, अकुलु कोन्हे को, अफ़ला तैकुलून। वरी चए थो पंहिंजी क़ौम खे या क़ौमी ला असलकुम अलैहि अजरन, चए थो ॾिसो हिकिड़ो त सोचो त आऊं क़ुर तव्हांखे, मां नबी थी आयो आहियां, मां तव्हांखे चवां थो छा त मूंखे पीर करे मूंखे चंदो ॾियो, अॼुकल्ह इहो ई आहे न, मुंहिंजो पंहिंजो धंधो आहे, मां वापारु बि कयां थो, ॿकरियूं बि चारियूं अथमि, या क़ौमी ला असलकुम अलैहि अजरन, ऐं हिन क़ुर जे नबूअत जे बदिले में तव्हां खां मां चंदो कोन थो घुरां, इन अजरिया इल्ला अलल्लज़ी फ़तरनी, मूंखे त अजुरु ॾींदो उहो जंहिं मूंखे पैदा कयो आहे। अफ़ला तैकुलून, इन ते सोचो छो था तव्हां, अकुलु कोन्हेव। अलाह फरमाए थो वमा अरसलना मिन क़ब्लिक इल्ला रिजालन नूही इलैहिम मिन अहलिल क़ुरा, रसूल सां तव्हां खां बि अॻु में जेके असां रसूल मोकिलिया उहे बि मर्द हुआ, ऐं उन्हनि ॾे असां इहो साॻियो क़ुर वही कयो हो, ऐं उहे उन इलाइक़े जा रहंदड़ हुआ, उहा ज़बान ॻाल्हाईंदड़ हुआ, तंहिंजे करे अहम आहे त अलाह जी ॻाल्हि उन ज़बान में असांखे ॿुधणी आहे जेका असांजी मादरी ज़बान आहे, या जेका असीं सम्झूं था। अफ़लम यसीरू फिल अर्द, चए थो ज़मीन आसमान में सैर करे ॾिसो, फ़यंज़ुरू, त ऑब्ज़र्व कयो, कैफ़ कान आक़िबतुल लज़ीन मिन क़ब्लिहिम, त अॻियनि जी पछाड़ी कीअं थी, व दारुल आख़िरत, आख़िरत जो घर ख़ैरुन बहितर आहे, लिल्लज़ीन तक़ू, जेके अलाह खां डिॼनि था, अफ़ला तैकुलून, अकुलु छो था, सोचो छो था हिन ॻाल्हि ते। अलाह फरमाए थो लक़द अंज़लना इलैकुम किताबन फ़ी ज़िक्रुकुम, चए थो तव्हां हीउ जेको क़ुर मूं नाज़िल कयो आहे, इहो इन में सिर्फ़ु तव्हांजो ज़िक्र आहे, हीउ पेपर आहे, हे कोर्स जो किताबु आहे जंहिंमें तव्हां पेपर में वेठा आहियो, पेपर ॾियो पिया था, इहो क़ुर तव्हांजो ज़िक्र आहे, हीउ तव्हांजो पर्सनल कोर्स आहे, हीउ कोर्स न ॿकरियुनि जे लाइ आहे, न उठनि जे लाइ आहे, हीउ तव्हांजे लाइ कोर्स आहे, ऐं तव्हां अलाह जे हींअर इम्तिहान में वेठा आहियो, तव्हांखे मार्कूं पियूं थियूं मिलनि, पर जे कोर्स ई न पढ़ंदव त फेल थींदव। अफ़ला तैकुलून, अकुलु कोन अथव छा। अरे वरी जेके अलाह खां सवाइ ॿियनि दरनि था घुरनि था, त अलाह चए थो उफ़िल लकुम, बेवकूफ़ीअ जी हद थी वई आहे, माना हिन जी इहा ई आहे उफ़िल लकुम, माना एॾा चरिया आहियो तव्हां, लिमा ताबदून मिन दूनिल्लाह, त तव्हां अलाह खां सवाइ ॿियनि खे कीअं था सॼो, अफ़ला तैकुलून, अकुलु कोन्हेव छा। अलाह फरमाए थो हुअ लज़ी युही व युमीत, अलाह जो पावर छा आहे, जेको उहो ई आहे जेको ज़िंदगी ॾिए थो ऐं मौत ॾिए थो, लहुल इख़्तिलाफ़ लैल व नहार, उहो ई आहे ॾींहं ऐं राति करे थो, अफ़ला तैकुलून, छो था अकुलु इख़्तियार कयो।
वरी अलाह साईं फरमाए थो वमा ऊती तू मिन शयुनि, चए थो की हिन दुनिया में तव्हांखे ॾियां थो गाॾी ॾिनमि, बनी ॾिनमि, पैसो ॾिनमि, पर मताउल हयात दुनिया वज़ीनत आहे, इहो हिन दुनिया जो सामान आहे ऐं हुनजी सींगार आहे। वमा इंद अल्लाह ख़ैरू अबका, आख़िरत में जेको अलाह वटि तव्हांजे लाइ शयूं आहिनि इहे इन्हनि खां बि हाई क्वालिटियूं आहिनि ऐं हमेशह रहंदियूं। अफ़ला तैकुलून, पोइ अकुल छो था इस्तेमालु कयो। वरी अलाह साईं फरमाए थो वमन नुअमिरहू नुनकिसहू फिल ख़ल्क़, चए थो जेॾाहीं मां कंहिंजी उमिरि वॾी कंदो आहियां, पोड़ो थींदो वेंदो आहियां, त हू बनावत में उल्टो थींदो वेंदो आहे। माना 80 साल में उनखां शयूं विसरणु शुरू थींदियूं, लफ़्ज़ कढी कोन सघंदो, जुमलनि में अटकंदो, अञा थोरो अॻिते वेंदो तव्हांजो इन हद ते पहुचंदो जो बसि तव्हां ॾे निहारींदो ऐं खाई बि कोन सघंदो, वात में विझंदो त चूसींदो, जेको नंढड़ो ॿारु हूंदो आहे। त माना जीअं तव्हांजी उमिरि वॾी थी थिए त अल्टीमेटली तव्हां वरी नंढपिण वारी तव्हां में अची थी वञे, थींदा थींदा तव्हांजो जीअं नओं ॼावल ॿारु हूंदो आहे हीअं करे वेठा निहारींदो। अफ़ला यकिन अफ़ला, हाणे यकिलून आई डोंट नो, हा माना इहो आहे त इहे माण्हू अकुल छो था इख़्तियार कनि, इहे जेको आहे न सो पंहिंजो आहे। अलाह फरमाए थो इन लूतन लमिनल मुरसलीन, लूत अलैहिस्सलाम बि अलाह जे रसूलनि मां हो। इज़ नजैना व अहलहू अजमईन, इन्हनि खे बि असां अज़ाब खां बचत कई, इन जे घर वारनि खे, इला अजूज़न फिल गाबरीन, सवाइ हिन जी पोड़ी ज़ाल जे। सुम दमरनल आख़िरीन, पोइ ॿियनि खे हणी तबाह करे छॾियोसीं। व इन कुन तमुरून अलैहि मुस्बिहीन, ऐं इन्हनि इलाइक़नि ते तव्हां घुमो था, उनजा रुइन साईं जेके खंडर आहिनि उहे तव्हां रोज़ानो ॾिसो था। तंहिंजे करे व बिलैल, ऐं राति जो बि अफ़ला तैकुलून, पोइ तव्हांखे अकुल छो थो सोचो छो था। हाणे वरी अलाह तो कैटेगरी आणे त ला यकुलून, जीअं हे त सफ़ा जानवर आहिनि, हिननि खे त ॼण अकुल इस्तेमालु ई नथा कनि। हूअं दुनिया जे मामले में वॾा आकिल आहिनि, लेकिन आख़िरत क़ुर जे बारे में बिल्कुलु जहिड़ा जानवर, उहो अलाह ॿुधाए थो त कहिड़ा आहिनि। चए थो त व मसलु लज़ी कफ़रू, पोइ जेको सम्झे थो त अलाह कोन्हे, हीउ क़ुर जो कलाम न आहे, अलाह जो रसूल कोन्हे, त पोइ इहो काफ़र जेको आहे हुनजो मिसाल कीअं आहे, का मसल लज़ी, हुनजो मिसाल ईंदी आहे यन हिकु, तंहिंजे करे हुनजे ॻिचीअ में वॾो को तोक पियल आहे, बिमा ला यसम इला दुआन, ऐं जेको आहे सो रुॻो रड़ ॿुधी सघे थो। मिसाल तौरु जीअं ढगी आहे, उनखे चइबो आ, बाक़ी जे ढगीअ खे चइजे अधी ढगी कहिड़ा हाल अथई, ख़ुशि आहीं, भला तोखे मां कुझु वठी ॾियां, कुझु खाईंदीअं, वञा दुकान तां, ॻाल्हाईंदी तव्हां सां कान ॻाल्हाईंदी, हो रुॻो रड़ कूक ॿुधंदी। त चए थो त तव्हां उनजो मिसाल ईंदी आहे जीअं जानवर वांगुरु ॻिचीअ में गट में गोल पियल हुजेसि, बिमाला यसम इला दुआऊं व निदाउन, जेको रड़ ऐं कूका सवाइ ॿुधी नथो सघे, सुम्हन बुकमुन, इहो जेको आहे सो गूंगो ऐं ॿोड़ो आहे, उमियुनि अंधो आहे, फम ला यकुलून, अकुल इस्तेमालु कोन था कनि, आहिनि बेअकुल आहिनि। अलाह फरमाए थो त काफ़र बि ईअं आहे। हाणे जॾहिं क़ुर अलाह जो ॻाल्हाए वेठो त इनखे पढ़े कोन थो, त माना ॼण जानवर थी वियो न, जीअं जानवर हूंदी आहे उन्हनि सां तव्हां क़ुर त जेको तवजह ॾींदो त ॿुधबो न, हू त रुॻो रड़ कूक था ॿुधनि। इज़ा नादई तुम इल सलात, पर इन्हनि माण्हुनि खे ॿियनि खे जिन खे निमाज़ ॾे तव्हां सॾींदव, तित खज़ूहा हुज़वा, त मज़ाक था सम्झो, लैब ऐं रांदि रूंद, ज़ालिक बि अनहुम, इन्हीअ जे लाइ इहो इन जो तिर्ज़ अमल आहे, क़ौमुन ला यकुलून, इहे बेवकुल आहिनि। अच्छा ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। ॻाल्हि अकुल जी हले पई त रब साईं फरमाए थो त हे बेअकुल आहिनि। मिसाल ॿियो ॾिए थो सूरह यूनिस में, बिस्मिल्लाह रहमान रहीम, मिनहुम मन यस्तमिऊन इलैक, केतिरा आहिनि जो रसूल अल्लाह तव्हांजी ॻाल्हि ते कनु ॾेई वेठा आहिनि। हाणे हे जो मां प्रोग्राम कयां थो, केतिरा हिन टीवीअ ते हिनखे ॾिसंदा हूंदा, पर छा आहे त तवजो कोन हूंदनि। त अलाह ताला चए थो पंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, अफ़ अंत तुस्मिउ सुम, छा पोइ तव्हां ॿोड़े खे ॿुधाए सघंदव, वलउ कानू ला यकुन, जेकॾहिं बेवकुल हुजनि, इंसान थी बेवकुल जानवर थी वञनि। बाक़ी अलाह फरमाए थो वमा कान ले लफ़्सिन अन तुमिन इल्ला बिइज़्निल्लाह, बाक़ी ईमान का बि नफ़्स नथो आणे सघे जेसिताईं अलाह जी इजाज़त थिए।
यजअल रिज्स अलल लज़ीन ला यक़िलून, जेके अकुलु नाहे उन्हनि खे सम्झो त उनजे मथां पलीती अची थी वञे, उहे पलीत थी था वञनि। जेको दुनिया जो सॼो अकुलु अथनि पर हिन क़ुर ते अलाह जे बारे में बेअकुल थी था वञनि। वरी जेके उन्हनि खे चइजे थो वइज़ा कील लहुम मुत्तबिऊ मा अंज़ल अल्लाह, त उनखे चइजे थो बाबा हीउ क़ुर पाक आसमान मां अलाह मोकिलियो आहे, हितां जो न आहे। हितां जा किताब माण्हुनि जा लिखियल आहिनि, सच बि हूंदो, कूड़ बि हूंदो, सही बि हूंदा, ग़लति बि हूंदा। त वरी छा था चवनि जवाब में, चवंदा कालू बल न त वियो मां अल्फ़ईना अलई आबाना, चई असां त पंहिंजनि बुज़ुर्गनि जे चवण ते आहियूं न, जेके बुज़ुर्ग ॻाल्हियूं करे विया आहिनि। ऐं जीअं हे जेके से हे बि हिकिड़ो ई नंढिड़ो हिकिड़ो किताबु हथ अची अथनि 300 साल खां फ़ज़ाइल एमाल पढ़नि पिया था, क़ुर ते अचनि ई कोन था का, क़ुर जी माना ई कोन था कनि, पढ़नि असां उन खां बि इनकार कोन्हे, पर घटि में घटि इहो चवणु त अचो क़ुर ॿुधो, त चवंदा न असां जेके बुज़ुर्गनि जो आहे उहो असां उहो ई कंदासीं। अलाह फरमाए थो अवलव कान आबाहुम ला यकुलून शयूं वला यहतदूं, थी सघे थो उन्हनि खे हिदायत न मिली हुजे, न उन्हनि खे इहा एॾी सम्झ हुजे। हाणे पंजी कैटेगरी आहे, इहा आहे जॾहिं जहन्नम में वञनि था ऐं हिन पंहिंजे हिन अकुल खे जेको अलाह ताला हुनखे बहितरीनु अकुलु अता कयो आहे उनजो यूज़ नथा कनि सही कम में, त पोइ उते वञी चवंदा लव कुन्ना नस्मउ नैकुल, काश के असां ॿुधूं हा ऐं इन्हनि खे सम्झूं हा ऐं अकुलु इस्तेमालु कयूं हा। अलाह फरमाए थो अब तहसबु अन अक्सर हुम यस्मऊन ओ यकिलून, चए थो तव्हां सम्झो था त अक्सरियत क़ुर खे ॿुधे ऐं उनखे सम्झे थी, इन हुम इला कल अनाम, पर इहे त जानवर आहिनि, बल हुम अज़ल सबीला, जानवरनि खां बि किरियल आहिनि। माना जेको अलाह जी इहा ॻाल्हि नथो ॿुधे ऐं इन खे नथो सम्झे त अलाह छा थो चवे, माना माना करणु सम्झणु, इहे जानवर आहिनि, बल्कि जानवरनि खां बि गुमराह आहिनि। तिलकल व तिलकल अमसा नज़र बिहा लिनास, चए थो हीअ जेके मिसाल असीं बयानु करूं था वमा यकिल हा इल आलमून, इहे माण्हू सम्झ वारा इल्म वारा इनखे सम्झंदा। हे जेको मिसाल ॾिए थो इहो आहे स्पेशल साइंटिफिक ॻाल्हि आहे। हिते जेको इहो स्पाइडर आहे, जेको अनकबूत आहे, उहो जेको ॼारो ठाहे थो, इंजीनियरिंग करे थो ऐं इन जी ॻाल्हि थो करे, त हाणे मां इन स्पाइडर जेको अनकबूत आहे इन जी ॻाल्हि थो कयां, पर इन खे उहे ई सम्झंदा जिन खे साइंटिफिक इल्मु हूंदो। छो त उन इहे जेको जेके कोरियड़ो चइबो आहे या पंहिंजो इहो अनकबूत अरबीअ में ऐं स्पाइडर अंग्रेज़ी में, इन्हनि जा 19 क़िस्म आहिनि ऐं 19 फैमिलियूं आहिनि ऐं 19 ई पंहिंजे तरीक़े सां धोखो ॾेई फासाईंदा। हिकिड़ा वरी अहिड़ा आहिनि जो गुल जे मथां वञी वेहंदा न, हाणे त गुल विच ते ॻाढ़ो आहे, पोइ अछो वरी थोरो पीलो, त यकदमि जे मथां वेहंदा, सॼे जिस्म में उहो कलर उहे हणी छॾींदा। त माना जेको टुकुरु हिन जो पील में आहे उहो पीलो लॻंदो, जेको अछे में टुकुरु अथसि जिस्म जो अछो थी वेंदो, ऐं जेको वरी गुलाबी टुकरे ते आहे उहो गुलाबी थी वेंदो। त जीअं कीड़ा सम्झनि त मां त हीउ गुल ते को कोन्हे, इहो गुल जो हिसो आहे, वेहंद पकड़े खावांसि। सो अलाह इन्हनि जे नाले फरमाए थो त इहा ॻाल्हि तव्हां तॾहिं सम्झंदो जॾहिं तव्हांखे इन जो साइंटिफिक इल्मु हूंदो। इन ते बि हिकिड़ो मुंहिंजो लेक्चर आहे, इनशा मां तव्हांखे 2-3 ॾींहंनि में इहो ॾसींदुसि त इहो अलाह साईं इहा स्पाइडर जो छो ज़िक्र कयो आहे क़ुर में। जॾहिं उन्हनि खां पुछिजे थो त वलिल्लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम अज़ाब जहन्नम व बेसल मसीर, इहे काफ़र जेके आहिनि त अलाह जे तरफ़ां इन्हनि जे लाइ अज़ाब हूंदो जहन्नम में ऐं बुछड़ी जाइ रहण जी। वैज़ा उल्कूफ़िया, जीअं उन में अंदरि विझिबा उन्हनि खे, समियूं लहा शहीक़ूं उहे तफ़ूर, त जहन्नम जी चिड़ उन जूं रड़ियूं उहे ॿुधंदा। एॾी कावड़ कंदो जहन्नम, छो त चवंदो त तूं अलाह जो दुश्मन आयो आहीं, अचु मां तुंहिंजी ख़बर वठां। तकाद तमय्यज़ मिनल गैज़, एॾी कंदो जो ॼण कावड़ में फाटे थो। कुल मां उल्कीअ फ़िया फ़ौजुनि, ऐं जीअं उन जहन्नम में ग्रुपनि जा ग्रुप अंदरि विधा वेंदा, सलम ख़ज़नत आहे, त उते जेके बीठल जेके आहिनि दारोगा उनजे मथां जेके जहन्नम जो निज़ाम संभालंदा, पुछनि था उनखां हलो एतिरा ॼणा आया आहियो, अलम यातिकुम नज़ीर, चई तव्हां वटि को रसूल कोन आयो छा? कालू भला, चई न साईं, कद जा न नसीर, बाक़ाइदे असां वटि रसूल आयो। हाणे असांजो रसूल कहिड़ो आहे? असांखे हे ॾेई वियो, त असीं बि चवंदासीं हा साईं अलाह जो रसूल आयो, क़ुर बि ॾेई वियो ऐं पंहिंजी जेकी सुनत बि असांखे ॾेई वियो। कज़ब न, पर असांखे टाइम कोन हो, असां हिनखे ग़लति सम्झो। किन त चयो त असां सम्झो त मौलवियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, पर कुल न, ऐं असां इन नतीजे ते पहुतासीं ज़िंदगी में मोस्टली मां नज़र अलाह मिन शइ, अलाह का शइ हेठि कान मोकिली आहे, मिड़ई वक़्तु ईअं गुज़री वेंदो। ऐं इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिन कबीर, त पोइ चवंदा तव्हां त इहो वॾी गुमराही में हो। हाणे था चवनि कालू लव कुन्ना नस्मउ नैकुल, काश असां अलाह जी ॻाल्हि ॿुधूं हा ऐं उन ते सोचूं हा, ॾाह पे इख़्तियार कयो आहे,
मां कुन्ना फ़ी असाब सईर, त पोइ असां जहन्नम में न वञूं आहे। अलाह फरमाए थो फ़ा तरफ़ू बि ज़म्बिहिम, अलाह फरमाए थो त हाणे पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ था कनि, पर सोह कले असाबी सईर, हाणे इन्हनि जहन्नम ते लानत हुजे। अलाह ताला फरमाए थो त हिकिड़ा शख़्स आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजे मस्तीअ में लॻी विया आहिनि, माना जेका दिलि चए कंदा, ज़ना करण त ज़ना, शराब त शराब, हराम त हराम, रुशवत त रुशवत। त अलाह फरमाए थो और आई त मन नित ख़ज़ इलाह हवा, त उन शख़्स ॾिठो आहे जेको पंहिंजे ख़्वाहिशुनि खे रब करे वरितो अथई, माना अलाह आसमान में कोन्हे, मुंहिंजी ख़्वाहिशूं मुंहिंजो रब आहे। फ़ अंत तकून अलही वकीला, चई त पोइ छा तव्हां इन जे मथां तव्हां ॾंडो खणी वेहंदव या तव्हांजे मथां वकील थींदव। अम तह सभु, तव्हां छा सम्झो था अन अक्सर हूं यसमो यकलून, त अक्सरियत इन्हनि जी क़ुर खे ॿुधे थी, तवजह सां ई सोचे थी, माना करे थी। इन हुम इला कल अनाम, बल्कि इहे आहिनि जानवर, बल हुम अज़ल सबीला, पर इहे जानवरनि खां बि वियल आहिनि। तंहिंजे करे इन्हीअ ते जेको आहे सो हिकिड़ी इल्तिजा आहे अलाह खे जेका कंहिं लिखी आहे, मां तव्हांखे उहो पढ़ी ॿुधायां थो। त चए थो ख़ालिक मोहतरम, मालिक मोहतरम, कर तूं मुझ पर करम, रख ले मेरा भरम, हूँ गुनहगार में और सज़ावार भी, ज़ियाकार भी और रियाकार भी, ख़ताओं पर अपनी शर्मसार भी, रहमत का तेरी तलबगार भी है, यकीन तू सत्तार भी गफ़ार भी, और ये भी कि मेरा मददगार भी है, मुश्किल घड़ी रख ले मेरा भरम, कर तू मुझ पर करम, मालिक मोहतरम। सुन मेरी अल्तिजा या समी दुआ, या समी दुआ या मुस्तजाब दुआ, तू ही मुश्किल कुशा, तू ही हाजत रिवा, नहीं दुनिया में मेरा कोई तेरे सिवा, मैं सिरापा ख़ता तू सिरापा करम, रहा है उम्र भर तेरा मुझ पर करम, रख ले अब भी भरम, मालिक मोहतरम। मुहित है आलम पे तेरी खुदाई, चाँद और सूरज से जलवा निवाई, हजर और शजर ने है गर्दन झुकाई, परंद और चरंद में मदह सराई, अगर माफ़ कर दे मेरी हर बुराई, है ये भी गुजारिश न हो जग हसाई, ख़ज़ाने रहमत का होगा न कम, ख़ालिक मोहतरम मालिक मोहतरम, कर तूं मुझ पर करम, रख ले मेरा भरम। इहा आहे जेका सो इहा दुआ। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त रसूल सलम फरमायो आहे त हिकिड़े दफ़े पाण सलम बयानु कयो त लोग हरगिज़ हलाक नहीं होंगे यहाँ तक कि आपसे उज़ुर करें, या फरमाया कि अपने आप से उज़ुर किए जाए। हाँ, इहा असांजो पार्ट 1 जेको ख़तमु थियो। हाणे असां इन अकुल वारनि जे लाइ अचूं था रिज़्क़ जो क़ानून, त असांजो रिज़्क़ छा आहे, असांखे रिज़्क़ कीअं मिलंदो। जी, हाणे इहो अकुल खां पोइ जेका ॿी हिकिड़ी त अहम शइ आहे, इंसानु सोचे ॾाहो थिए त जीअं जन्नत में वञे, जहन्नम खां बची वञे। उन खां पोइ जेको ॿियो अहम टॉपिक आहे, उहा रिज़्क़, खाइणु पीअणु, अलाह किफ़ायत करे। अॼु मुंहिंजो इहो मौज़ू आहे। हाणे अलाह ताला इन रिज़्क़ जे बारे में फरमाए थो, जेको असीं अचूं था त बिस्मिल्लाह रहमान रहीम, वलो अन अहलल क़ुरा आमनू, चए थो जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े जा माण्हू अलाह चए थो मूं ते ईमान आणनि, वत कयो ऐं मूंखां डिॼनि, परहेज़गारी इख़्तियार कनि, सिर्फ़ु 2 कम कनि, लफ़तहना अलैहिम बरक़ात मिन समा वल अर्द, त उन्हनि जे लाइ मां बरक़तूं नाज़िल खोलींदुसि ज़मीन आसमान मां, वलाकिन कज़बू, पर जेकॾहिं मुंहिंजे ईमान मूं ते न आणींदा या पंहिंजी मूंखां न डिॼंदा, मुंहिंजे कानूननि ते न हलंदा, ऐं जेकॾहिं पंहिंजो इन खे न मञींदा, फ़ग़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, त पोइ इहो इन बुराई जेका कनि था इन जी मां खां सख़्तु पकड़ कंदुसि। तंहिंजे करे हाणे अचूं था पहिरीं रिज़्क़ केरु थो ॾिए। पहिरीं मौज़ू आहे त रिज़्क़ ॾिए केरु थो। अलाह ताला छा थो फरमाए, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून, अलाह चए थो मां इंसाननि जिन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजी इबादत लाइ पैदा कया, मूंखां घुरनि, मूंखे चवनि, मुंहिंजे लाइ निमाज़ पढ़नि। तंहिंजे करे अलाह अॻिते छा थो चए, मां उरीद मिनहुम रिज़्क़िन, चए थो मां उन्हनि खां रिज़्क़ त कोन थो घुरां, वमा उरीद ऐं युतइमून, न को मां चवां थो त मूंखे खाराइनि। इन अल्लाह हुव रज़ाक़, अल्लाह ई आहे जेको रिज़्क़ ॾिए थो, ज़ू कुवतिल मतीन, वॾी ताक़त वारो आहे। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में अचे थो त अलाह जे रसूल फरमायो त इन अल्लाह ताला यक़ूल या इब्न आदम तफ़र्रगल इबादती, चई त तूं मुंहिंजी इबादत लाइ में मशगूल थी वञु, अमला सदर गिननि, त मां तुंहिंजे दिलि खे बेनियाज़ कंदुसि, व औसद फ़क़रक, ऐं
जेको आहे सो तुंहिंजी जेको आहे सो या ऐं तोखे जेको सो या तुंहिंजी ग़रीबी ख़तमु करे छॾींदुसि। व इला तफ़ल जे न कंदे मला तू यदई क शुगलनि वलम असुद त जेको आहे सो पोइ तुंहिंजो मां तोखे हिन दुनिया में अहिड़ो बिज़ी करे छॾींदुसि, पर उन जे बावजूद बि तुंहिंजी जेका घुर ऐं घुरिज पूरी कान थींदी। इहो तक़रीबन मफ़हूम आहे हिन जो। तंहिंजे करे रिज़्क़ जेको आहे न आसमान मां थो अचे। असांजे महिनत सां दारो मदार उनजो न आहे। आसमान महिनत करणी आहे, इहो त वसीलो आहे, लेकिन रिज़्क़ अचे थो आसमान। अलाह फरमाए थो फिस्समा रिज़्क़ुकुम, तव्हांजो रिज़्क़ आसमाननि में आहे। वमा तू वधूं, जेको तव्हां सां वाइदो कयो वञे थो। वरी ॿी जाइ चए थो फवर रब्बि समा वल अर्द इन्नहुल हक़ मिस्ल मा अन्नकुम तंतिकून, याने इहा जेका ॻाल्हि अलाह करे थो, तव्हांजो रिज़्क़ आसमाननि में आहे, त चए थो त कसम आहे रब पंहिंजो चयो त मूंखे कसम आहे फर रब समा वल अर्द, ज़मीन आसमान जो रब जो कसम पाण जो पाण थो खणे। इन्नहुल हक़, इहा जेका ॻाल्हि कई थमां त तव्हांजो रिज़्क़ आसमान मां, इहा ॻाल्हि ईअं सची आहे मिसल मां अन्नकुम तंतिकून, जीअं तव्हांखे पक आहे त वात मां ॻाल्हि कढंदो त आवाज़ु निकिरंदो, हा अचां थो, या कॾहिं तव्हांखे शक हूंदो आहे त मां वात खोलींदुसि आवाज़ु न निकिरंदो। जीअं तव्हांखे पंहिंजे ॻाल्हाइण ते पक आहे त मां ॻाल्हाईंदुसि त ॻाल्हाए वेंदुसि, ईअं इहो सचु आहे। उनखां पोइ अलाह सिफ़र हुअ लज़ी युरीकुम आयातिही, उहो ई आहे जेके पंहिंजूं निशानियूं तव्हांखे अलाह ॾेखारे थो। उहो युनज़ लकुम मिन समा रिज़्क़नि, ऐं आसमान मां तव्हांजो रिज़्क़ मोकिले थो। वमा यतज़क्कर इला मन युनीब, इहा ॻाल्हि उहे ई सम्झंदा जेके अलाह ॾे मोट खाईंदा। उन खां पोइ अचे थो त हर कंहिंजो रिज़्क़ मुक़ररु आहे। माना जेतिरा चांवरनि जा दाणा तव्हां खाईंदव पंहिंजी ज़िंदगीअ में, उनखां हिकिड़ो दाणो बि वधीक तव्हांजे वात में न वेंदो। जे वियो त मरण महिल जेको गुसुल ॾींदा आहिनि उहो वात खोले कढी वठंदा ॿाहिरि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वमा मिन दाबतिन फिल अर्द, को बि साह वारो जेको ज़मीन में आहे, इल्ला अलाह रिज़्क़ आहे, अलाह जे मथां उनखे रिज़्क़ पहुचाइणु आहे। व यालम मुस्तक़रहा व मुस्तौदाहा, ऐं जिथां हुनखे रिज़्क़ मिले थो उहा ख़ज़ाने जी जाइ, उहा बि अलाह खे ख़बर आहे। कुल फ़ी किताबिन मुबीन, सॼो अलाह वटि सिस्टम रिकॉर्ड थियल आहे। वरी मौज़ू आहे जे सभ जो रिज़्क़ कुशादो करे त फ़साद थिए, जेकॾहिं सभिनी खे अमीर करे छॾे त छा थींदो? माना तूं बि रहीस मां बि रहीस, पोइ गॾो केरु हक़ ॾींदो? इन ते अलाह साईं छा थो चए, वलो बसत अलाह रिज़्क़ल इबादी, जेकॾहिं अलाह ताला न सभिनी खे यको अमीर कबीर करे छॾे, छा थींदो? लो बग़ौ फिल अर्द, ज़मीन में बग़ावत थी वेंदी, फ़साद थी वेंदो। छो त जेकॾहिं सभई पैसे वारा हूंदा त पोइ घर त कोन ठही सघंदा, मज़ूर किथां ईंदा, लेबर किथां ईंदो, जेके पोढ़ा आहिनि उन्हनि जा नौकर किथां ईंदा? सोचे थो जेकॾहिं अलाह पाक सभिनी जो रिज़्क़ वधाए छॾे, ल बग़ौ फिल अर्द वलाकी युनज़िल बिक़दरिन मा यशा, अलाह खे सिस्टम हलाइणो आहे। तंहिंजे करे हर माण्हूअ खे उनजे क़दर आहर उनखे रिज़्क़ नाज़िल करे थो। इन्नहु बि इबादी ख़बीरुन बसीर, छो त अलाह ताला पंहिंजे बाननि खे ॼाणे थो ऐं ॾिसे थो। उन खां पोइ अचे थो अलाह जे ॾिनल रिज़्क़ मां हलाल खाओ। माना अलाह जो रिज़्क़ हराम बि मौजूदु आहे, हलाल मौजूदु आहे। छा थो चए क़ुर? या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, ला तुहर्रिमू तय्यिबात मा अहलल्लाहु लकुम, चए थो त जेके शयूं मूं तव्हांजे लाइ पाक शयूं हलाल कयूं आहिनि, तूं कूड़ हणी हराम न कयो, माण्हुनि खे न चओ। वला तातदू, ऐं इन में ज़्यादती न कयो। मिसाल तौरु अॻे ज़माने में चवंदा हुआ त जेके हीअ असांजो जानवर आहे, इन में जेको पेट में जेको ॿारु आहे इन जानवर जो, जेकॾहिं इहो ॼाओ नर त पोइ मर्द खाईंदा, मायूं न खाईंदियूं, पर जे मोल ॼमंदो असीं ॿई खाईंदा। हाणे इहा मां अलाह जे शयुनि खे हराम ख़ुदि करणु। इन अलाह, या अलाह ताला जेको आहे सा अंगूर ॾिना आहिनि, अथनि न, खाओ खाओ, पर उन खे लताड़े लताड़े वरी दॿे में विझी ज़मीन में पूरी जो कीड़ा थी पवनि, पोइ वरी उनखे जेको आहे सो जेको इहो माना ईअं सम्झो त इहो जेको एॾो गंदु हूंदो आहे जीअं इंसान जी गिलाज़त पेशाब कंदो आहे, अहिड़ी शइ थी वञे। इन अलाह ला युहिब्बुल मुतदीन, अहिड़नि ज़्यादती करण वारनि सां अलाह हुनखे पसंदि ई कोन थो करे। जी इनशा अल्लाह हाणे ब्रेक ते वञूं था।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। हाणे ही आख़िरी प्रोग्राम जो हिसो आहे। ॿियो अचे थो त हलाल खे हराम न कयो। अलाह जेका शइ तव्हांखे हलाल ॾींदी आहे न, इन खे हथ सां हराम न कयो, माना उन जी अहिड़ी शिकिल बिगाड़े उनखे धप न कयो, यानी हराम न कयो। मिसाल तौरु अलाह साईं फरमाए थो त बिस्मिल्लाह रहमानी व मिन समरात नखील, चए थो अलाह जा जेके समर आहिनि, मेवा आहिनि, शयूं आहिनि, उन में हिकिड़ा त आहिनि खजीअ जूं, खजी कतल, वल आनाब ऐं अंगूर, ततखिज़ून मिन्हू सकरन व रिज़्क़न हसना। के त माण्हू इन मां नशो था ठाहिनि ऐं के वरी उनखे अलाह जो रिज़्क़ सम्झी उनखे खाइनि था। हाणे तव्हां कतल सां रोज़ो खोलियो था न, इहो आहे रिज़्क़न हसना। पर जेके माण्हू हिन कतल खे दॿनि में विझी, अंगूरनि खे विझी पूरे सभु धप करे वरी हुन में नशो पैदा थिए, त इहो आहे नशो। इन फ़ी ज़ालिकल आयातिल क़ौमी यक़िलून, अकुल वारनि लाइ इन में निशानियूं आहिनि। मिसाल तौरु रब फरमाए थो कुल अरईतुम मा अंज़लल्लाहु लकुम मिन रिज़्क़िन, तव्हां ॾिसो जेको अलाह तव्हांजे लाइ मथां रिज़्क़ नाज़िल थो करे, फजअलतुम मिन हरामन व हलाल, पंहिंजे मर्ज़ी सां चओ था त हीउ हलाल आहे, हीउ हराम आहे। कीअं? कुल अल्लाहु अज़िन लकुम, छा अलाह तव्हांखे इजाज़त ॾिनी आहे? अम अलाह तफ़्तरू, या अलाह ते कूड़ था आणो। ऐं मिसाल तौरु के माण्हुनि खे पुटु ॼाओ आहे, पर पोइ कूड़ा पीर चवंदा बाबा इहो पुटु जो त शैतान ॼाओ आहे, इनखे को। मिसाल जी ॻाल्हि आहे। अलाह चए थो क़द ख़सर लज़ीन क़तलू औलादहुम सफ़हम बग़ैर इल्मिन, त चए थो इन्हनि वॾो पंहिंजो खसारो कयो आहे, जेके पंहिंजे औलाद खे, ॼमियल ॿार खे क़तलु था कनि बग़ैर इल्म जे। हरमू मा रज़क़हुमुल्लाह, ऐं जेको अलाह रिज़्क़ उनखे हराम कनि था, इफ़्तरान अलाह, अलाह ते कूड़ हणी। ऐं इहे कूड़ा पीर कराईंदा आहिनि, जेके शैतानी जिन आहिनि पीर, इहे चवंदा क़द ज़ल्लू, इहे निहायत गुमराह थी विया, वमा कानू मुहतदीन, इन्हनि खे रस्तो कोन थो लभे, इहे हिदायत याफ़्ता न आहिनि। तंहिंजे अलाह फरमाए थो फ़कुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाह हलालन तय्यबा, खाओ जेको अलाह तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे, हलाल ऐं तय्यब। हलाल माना चोरी न कयो, चोरी न खाओ। तय्यब माना जेको अलाह तव्हांखे तय्यब आहे, पाक आहे। मुअल शइ खाईंदो उहो तय्यब न आहे, चोरीअ जी का शइ खाईंदो हलाल कान्हे। वशकुरू नेमत अल्लाह, अलाह जे इन्हनि नेमतुनि ते शुकुरु कयो। इन कुंतुम इयाह तअब्दून, जे तव्हां अलाह अकेले जी इबादत कयो था। रिज़्क़ जी घटि वधाई थींदी आहे। अलाह ताला फरमाए थो अमल इंसान इज़ा मब्तलाहु रब्बुहू, जॾहिं बि अलाह कंहिं इंसान जी आज़माइश वठे थो, फ़अकरमहू व नअमहू, पोइ उनखे जेको आहे सो नेमतूं ॾिए थो ऐं हुनजी इज़त करे थो, इकराम करे थो। फ़यकू रब्बी अकरमन, चवंदो वाह वाह अलाह त मूंसां ठठ कराए छॾिया, थैंक यू वेरी मच अलाह साईं। वइज़ा मब्तलाह, ऐं वरी जॾहिं आज़माइश में वठेसि थो, फ़क़दर अलैहि रिज़्क़हू, वरी हुनजो रिज़्क़ घटाए थो छॾे, फ़यकूल, त छा थो चए, रब्बी अहानन, अलाह त मुंहिंजी बेइज़ती करे छॾी। त अलाह फरमाए थो त इहो जो मूं रिज़्क़ तुंहिंजो घटायो आहे, इहो रीज़न आहे। कहिड़ो? कल्ला बल्ला तुकरिमूनल यतीम, तव्हां यतीम ॿारनि जो इकरामी कोन कयो, उन्हनि जे खाइण पीअण जो तव्हां कुझु बि कोन कयो। पाण खायो पिया ऐं पाड़े में ग़रीब रहनि था, पर तव्हां जेके चांवर बचा उहो गटर में उछलाए छॾींदो ऐं हिन में कंदो, पर हुननि ॾे न मोकिलींदो त हीअ बचे थी त असां ॾियनि। ऐं छा वला तहादून अला तामिल मिसकीन, ग़रीब मिसकीननि जे खाधे पहुचाइण ते तव्हां कॾहिं बि का कोशिशि कान कई। ताकुरून तुरास अकलनि लम्मा, ऐं तव्हांखे जेको माल मिले थो, जेको अॿनि ॾंडनि खां प्रॉपर्टी मिली, उहा तव्हां पेट भरे खाओ था। व तुहिबूनल माल हुबन जमा, बजाए जो कंहिं ग़रीबनि खे ॾियो, तव्हांजी कोशिशि हूंदी आहे त माल ढेरियूं कंदा वञूं, ढेर करे जमा कंदा वञूं। तंहिंजे करे अलाह जे रसूल सां फरमायो आहे त अना व काफ़िल यतीम कहातेन, यानी मां ऐं जेको यतीम खे पाले थो, असीं जन्नत में हीअं हूंदासीं। व करन बैन उसबई वुस्ता, ऐं हीअं आङुरियूं मिलाई, अलती तली इबाम, ऐं इनखे वरी हिन शहादत जी आङुरीअ सां आङुर सां मिलाई, जीअं इहे मूंसां गॾु हूंदो जेको यतीम जो ख़्यालु थो करे। उन खां पोइ जंहिंजो अलाह रिज़्क़ वधाए या घटाए, अलाह रिज़्क़ घटाए वधाए थो। अलाह फरमाए थो अलाह यब्सु रिज़्क़ लिमन यशा व यक़दिर, अलाह जंहिंजो रिज़्क़ वधाए, माना आहे अलाह कंहिंजो रिज़्क़ वधाए या घटाए,
व फ़रहू बिल हयात दुनिया, तव्हां त हिन दुनिया ते नाज़ान आहियो, हिन दुनिया जे अमलनि ते ख़ुशि आहियो। वमल हयात दुनिया फ़िल आख़िरत इल्ला मता, इहा दुनिया आख़िरत में ज़रे जे बराबरि आहे। ऐं मिसाल तौरु रसूल सां फरमाए थो, मां मसुल दुनिया फ़िल आख़िरत, चए थो दुनिया ऐं आख़िरत जे विच में जेको टाइम जेतिरो कंहिंजो केतिरो टाइम आहे, इला मसुल जो मिसाल ईअं, मां यजुल अहदकुम इसबाहू फ़िल यम, तव्हां समुंड में आंगुर ॿोड़ियो, फल यंज़ुर बिमा यर्ज, त ॾिसो त आंगुर ते केतिरो पाणी आहे। त इहा आहे दुनिया ऐं समुंड आहे आख़िरत। ॿियो, अलाह का सवाइ रिज़्क़ कंहिंजे हथ में न आहे, इहा क्लियर ॻाल्हि आहे। माना रिज़्क़ तव्हांजो अलाह जे हथ में आहे। अलाह फरमाए थो, वकई मिन दाबतिन ला तहमिल रिज़्क़ हा, चए थो केतिरा अहिड़ा साह वारा आहिनि जो पाण सां गॾु पंहिंजो रिज़्क़ खणी कोन था सघनि। न माकोड़ी थी खणे, न को उठ थो खणे, न को का बकरी थी खणे। अलाह यर्ज़ुक़ु हा, अलाह ई उन्हनि खे रिज़्क़ पहुचाए थो। व इहा को ऐं तव्हांखे बि, व उहो समीउल अलीम, उहो ॿुधे बि थो ऐं ॼाणे थो। पोइ इहे किथां था खाइनि? असां त हलो गुदाम भरे रखिया आहिनि, कणकूं भरे रखूं था, चांवर वठी रखूं था, रमज़ान जो पूरो सीधो। पर जेके जानवर आहिनि उहे त कोन था रखी सघनि, उहो उन्हनि खे कीअं थो खाराए, उनजो कीअं थो रोज़ानो पेट भरिजे। इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह औसाना, चए थो त अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, छो त उहे मरी चुका आहिनि, हाणे जो निशानियूं आहिनि, ऐं मेजॉरिटी निशानी उनजी मूर्ति रखनि था। मूर्ति त हे असांजे बुज़ुर्ग जी, हू छा त बुज़ुर्गनि जूं शिकिलियूं पोइ किथां हिस्ट्रीअ मां कढी था वठनि, पोइ चवंदा हीउ फलाणो बुज़ुर्ग आहे, हीउ फलाणो, सभु मूर्तियूं। मके जे मुशरिकनि 360 मूर्तियूं रखियूं हुयूं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं। वरी के वरी जेके आहिनि से पथर खे था पूॼनि, के वरी गाबे खे था पूॼनि, के कीअं था कनि। तंहिंजे करे चए थो इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह औसाना, इहे जेके आहिनि से मूर्तियूं आहिनि या हिकिड़ा शयूं आहिनि। व तख़लूक़ून इफ़्का, इहे हथ जो कूड़ ठाहिया अथव। इन लज़ीन ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन की तव्हां सॼो था, पुकारियो था, इबादत कयो था, ला यमलिकून लकुम रिज़्क़ा, इन्हनि जे हथ में तव्हांजो रिज़्क़ आहे ई कोन, न घुरो इन्हनि खां, कोन मिलंदव। फ़क़्तगू इंदल्लाह रिज़्क़, अलाह खां पंहिंजो रिज़्क़ घुरो। वाबदू, उन जी इबादत कयो। वशकुरुल, उनजो शुकुरु कयो। इलैहि तुरजऊन, उन ॾींहुं तव्हांखे वापसि मोटणो आहे। ऐं घणे माल जी तमन्ना जेका ज़रूरत खां वधीक नुक़सानु आहे। मिसाल तौरु इन कारून कान में क़ौम मूसा, कारून जेको हो सो मूसा जी क़ौम हो, बग़ा अलैहि, माना माण्हुनि खां ठगियूं करे ऐं धोखा ॾेई माल ॾाढो अमीर थी वियो, बग़ा अलैहि। आतईना मिनल कुनूज़, हाणे जो तर्जुमो मां कयां थो त एॾो हुन वटि ख़ज़ानो हो जो उन जे पेतियुनि जा जेके चाबियूं हुयूं न, से बि थुल्हा माण्हू खणी सघंदा। इज़ कालहू क़ौमू ला तफ़रह, त जेके नेक माण्हू आहे उहे चवंदा तूं एॾी लय छो थो करीं, इन अलाह ला युहिब्बुल फ़रीन, अलाह पसंदि कोन थो करे टेगर करण वारनि खे, शोबाज़ी। माण्हू कॾहिं कॾहिं शोबाज़ीअ ख़ातिर गाॾियूं था वठनि, त असांजो रोब थिए। हिकिड़ा त माण्हू वठंदा आहिनि कंफर्ट लाइ, त सुठी गाॾी हूंदी, पर हिकिड़ा त शोबाज़ी, माना नियती शोबाज़ी आहे। ऐं चवणु लॻसि वक़्त फ़ीमा आता कला दारुल आख़िर, माना हे जेको तोखे हेॾी प्रॉपर्टी मिली आहे, इहा अलाह जे रस्ते में खपाए ऐं आख़िरत में इहा कन्वर्ट कराए। असांखे बि इहो थो चए वक़्त फ़ीमा आता कला, माना इन खे हासिलु कर जेको रब थी, दारुल आख़िरत, आख़िरत जे घर में कन्वर्ट कर। हे जो तव्हां छॾे मरी वेंदव हिते, पोइ अलाए पुटु खणंदो, अलाए धाड़ेल खणंदा, अलाए चोर खणंदा, त चए थो जेकी शइ आहे इन खे कन्वर्ट कराए आख़िरत लाइ। वला तंस नसीब में दुनिया, पर अलाह साईं फरमाए थो त इन त सीधो कोन था चऊं त दुनिया में बुख मर, इन में बि इन मां हिसो खा पी। व अहसिन कमा अहसन अलाह इलैक, जेकॾहिं तूं सम्झी वठि अलाह तोखे एॾी दौलत ॾिनी आहे त तूं बि माण्हुनि सां अहिड़ो भलारो थी। लफ़्ज़ी तर्जुमा भलाई कर जहिड़ी तव्हां सां अलाह भलाई कई आहे। वला तबगिल फ़साद फिल अर्द, बाक़ी फ़साद न कर दुनिया, माना रुश्वत वठणु, चोरी करणु, खाधे जी ज़ख़ीरा अंदोज़ी करणु, माल लिकाए रखणु त महांगो थिए विकिणंदुसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेको खाइण जी शयूं ज़ख़ीरो करे रखे थो त महांगो थिए विकिणा, उनजो गुनाह एॾो आहे जो रुगो 40 ॾींहं इन नियत सां इहो शइ ज़ख़ीरो कयईं, पोइ अहसासु थियो त सॼो अलाह जे रास्ते में मुफ़्त में ॾेई छॾींदो, तॾहिं बि गुनाह वधीक अथसि, अञा हुनजो गुनाह कोन लहंदो। तंहिंजे करे इन अलाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन, अहिड़नि फ़सादनि सां अलाह मुहबत कोन थो रखे। ऐं वरी के चवंदा आहिनि त भई मां त हिकु पंहिंजे हुनर सां कई आहे, मां इंटेलिजेंट आहियां, मां टेक्नीशियन आहियां, मां हीअं कई आहे।
अहिड़ा बि आहिनि। अलाह फरमाए थो काल इन मां ऊती तू अला इल्मिन ईंदी, चए थो त हे जेको मूं माल कमायो आहे न इहो त मां पंहिंजे इल्म जे करे, मां डिग्री करे आहियां ॿाहिरां, तंहिंजे करे कमायां थो, या मूंखे टेक्निक आहे। अलाह चए थो अवलम या आलम, चए थो त छा इनखे इहा ख़बर न आहे अन अलाह कद अहलक में क़बल ई मिन कुरूनिन मनू अशद मिनू कुवतूं अक्सर जमा, त जीअं तव्हां खां अॻु में तव्हां खां वधीक इल्म वारा, वधीक पैसनि वारा, वधीक ताक़त वारा, इन्हनि खे असां तबाह बर्बादु न करे छॾियो जो तूं चईं थो त मां ॾोकड़ पंहिंजे इल्म जे करे कमाइनि। वला युसल अनज़ुनू बिल मुजरिमून, मुजरिमनि खां इहो कोन पुछो तव्हां कहिड़ा ॾोह कया आहिनि, छो त अलाह वटि सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे, छो उन खां पुछंदो। ऐं उन खां पोइ माण्हू तमना था कनि त माल, मिसाल तौरु जॾहिं उहो कारून ॿाहिरि निकितो न पंहिंजो चाबियूं खणाए त ख़रज ला क़ौमी फी ज़ीनती, सॼो पंहिंजो ठठ ठांगर चाबियूं ऐं सभु हेॾा वॾा वॾा जेके आहिनि थुल्हा माण्हू उन जूं खज़ानी चाबियूं खणनि पिया, त जेके वरी ॾिसण वारा हुआ काल लज़ीन यूरीदुन हया दुनिया, जेके हिन दुनिया जे मालनि ते वात विस्काइनि पिया, छा चवणु लॻा या लई त लना मिसल मां ऊती कयूं, काश असांखे बि अहिड़ो मिले जेको कारून खे मिलियो आहे। इन हू लज़ू हज़न, छा भाॻु आहे कारून जो, कहिड़ो वॾो भाॻु अथसि। त इते वरी जेके क़ुर पढ़ण वारा हुआ, जिन खे क़ुर जो इल्मु आहे, उहो उन्हनि खे वरी ॿुधी ॻाल्हि छा था चवनि, वकाल लज़ी ऊतल इल्मु, जिन वटि इल्मु हो, वहिलकुम चरिया थिया हो छा, सवाबुल्लाह ख़ैरूं, अलाह में जेको आख़िरत में सवाबु मिलंदो उहो बहितर आहे, लिमन आमन जेको उन ते ईमान आणींदा, व अमिल सालिहन नेक अमल कंदा, वला युलक़हा इल साबिरून, लेकिन इहा टेक्निक उन्हनि खे मिलंदी जेके अलाह ते सबुरु कंदा ऐं उन जो इंतज़ारु कंदा। पोइ छा थियो, अलाह साईं उनखे छा कयो, फ़हसबना बि वदारील अर्द, पोइ उन कारून खे अलाह पाक सज़ा तौरु ज़मीन में लुॾी जो, ज़मीन त माल चाबियूं सोन हुनजा ज़मीन में पाण बि हली वियो। फमा कान लहू में फ़ियतूं यंसुरून में दूनिला, उन वक़्तु एॾे प्रॉपर्टीअ जे बावजूदि बि का अहिड़ी धुर कान आई जो हुनखे अलाह जे हिन मुसीबत खां बचाए। वमा कान मिनल मुंतसिरीन, ऐं जेको आहे सो न वरी बचण वारनि मां हो। पोइ छा थियो, जॾहिं उहो हलियो वियो त पोइ सुबुह जो चवनि पिया त अलाह शुक्र आहे बची वियासीं। उन खां पोइ अचे थो क़ुर पढ़ण वारा रिज़्क खे वधाइनि था, क़ुर पढ़ंदव, माना सां पढ़ंदव ऐं अमल नियत सां पढ़ंदव, तुंहिंजो रिज़्क वधे थो। किथे थो अचे, अलाह साईं फरमाए थो इन लज़ीन यतलून अल किताब अलाह, जेको अलाह जे क़ुर खे पढ़नि था, वाकामू सलाद, निमाज़ क़ाइमु कनि था, अनफ़कू मिमा रज़क़नाहुम सिरऊं व अलानिया, ऐं जेके आहिनि से अलाह जे रस्ते में रिज़्क जेको अलाह ॾिनो अथनि ॾेखारे बि कनि था, लिकाए बि ॾियनि था। यर्जून तिजारतन लन तबूर, हीअ अहिड़ो वापारु था कनि जंहिंमें हिनखे नुक़सानु थींदो ई कोन। ऐं अलाह छा थो चए, ल युफ़ीहुम उजूरहुम, अलाह इन्हनि खे इन जो पूरो बदिलो ॾींदो, पोइ यज़ीदहुम मिन फज़ली, बल्कि अञा वधाए पंहिंजे फज़ल मां ॾींदो। इन्नहू गफ़ूरुन शकूर, बेशक अलाह ताला मग़फ़िरत करे थो ऐं शुक्र वारनि खे पसंदि करे थो। वल्लज़ीन सबरू इब्तिग़ा वजह रब्बिहिम, जेके माण्हू सबुरु कनि था त अलाह ताला राज़ी थींदो असां सां, अलाह जे चहिरे जो इंतज़ारु कनि था, वाकामू सलात, निमाज़ क़ाइमु कनि था, अनफ़कू ऐं ख़र्चु कनि था, मिमा रज़क़नाहुम सिरऊं अलानिया, जेको अलाह हुनखे रिज़्क़ ॾिनो आहे ॾेखारे बि कनि था, लिकाए बि कनि था। पोइ यदरऊन बिल हसनत सही आहे, कॾहिं का बुराई कनि था त वरी उन खे बैलेंस था कनि का नेकी करे। उलाइक लहुम कुवदार, इहे ई त इंटेलिजेंट माण्हू आहिनि जंहिंजो आख़िरत में घर हुनखे मिलंदो। केरु आहिनि, अल्लज़ीन युकीमून सलात, उहे जेके निमाज़ क़ाइमु कनि था ऐं जेको सो व मिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, जेको अलाह ॾिनो आहे उन मां ख़र्चु कनि था। उलाइक हुमुल मोमिनून हक़ा, इहे आहिनि असली सचा मोमिन। लहुम दर्जातुन इंद रब्बिहिम, इन्हनि जा अलाह वटि दर्जा आहिनि, व मग़फ़िरतूं व रिज़्क़ुन करीम, मग़फ़िरत ऐं वॾो रिज़्क़ उन्हनि खे मिलणो आहे करीम। उन खां पोइ शुकुरु करण सां बि रिज़्क़ वधे थो। हे आख़िर में मां ॻाल्हायां थो शुकुरु करण सां। अलाह फरमाए थो व इन ताज़न रब्बुकुम, तव्हांजे रब पाक इहो ऐलान करायो आहे, लैन शकरतुम, जे तव्हां शुकुरु कंदव, ल अज़ीदन्नकुम, त पोइ मां तव्हांखे रिज़्क में वधाए ॾींदुसि। भला इन कफ़रतुम, पर जे तव्हां नाशुकराई कंदव, खाईंदव अलाह जो ऐं सम्झंदव त मां नौकिरीअ मां थो पलिजां, ऐं जेको नाशुकरी कंदव, सुम न इन अज़ाबी ल शदीद, त पोइ मुंहिंजो जेको तव्हांजे मथां अज़ाब आहे सो सख़्तु हूंदो। तंहिंजे करे असीं चऊं था त क़ुर खे पढ़ो।
इन लज़ीन यतलून किताब अल्लाह, जेको क़ुर खे पढ़नि था, व अक़ामू सलात, ऐं अलाह निमाज़ क़ाइमु कनि था, अनफ़क़ू मिमा रज़क़नाहुम, ऐं जेको असां हिनखे रिज़्क़ ॾिनो आहे उन मां अलाह जे रस्ते में ख़र्चु कनि था, सिरऊं व अलानिया, ऐं उहे जेके से लिकाए बि कनि था ऐं ॾेखारे बि कनि था, ॿई शयूं जाइज़ आहिनि। यरजून तिजारतनि, हीउ अहिड़ो वापारु था अलाह सां कनि, लन तबूर, जंहिंमें नुक़सानु हिननि खे पवंदो ई कोन्हे। तंहिंजे करे मां अलाह पाक खां अलाह खां तौफ़ीक़ घुरां थो त अलाह साईं, अॼु त असां अकुल वारनि खे बि सम्झो त कहिड़ा माण्हू अकुल वारा आहिनि, कहिड़ा बेअकुल आहिनि, ऐं वरी रिज़्क़ जा क़ानून असां क़ुर मां पढ़िया त अलाह पाक असां हाणे सम्झो आहे, ऐं इनशा इन्हनि ते असीं अमल कंदासीं त तूं असांखे रिज़्क़ वधाए ॾींदे, असांजी तूं तकलीफ़ दूरि कंदे, असांजी गुरबत ख़तमु थी वेंदी, असांजी सिहत असांखे अची वेंदी। आमीन या रब्बल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलामु अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।